कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भाई भगवत गीता में ता 15 अध्याय श्रवण करी रहा आयो। भगवान श्री कृष्ण चवंता मुंजो जेको परम धाम आ उते न सूरज मो रोशनी आ, न चंद्रमा मो, न अग्नि मो। स्वयं मेव जेको रोशन आ, भगवान मोई उते वो वैकुंठ लोक रोशन आ, परम धाम। जै धाम के पहुंची करे भक्त भगवान जा वरी वापस जन्म मरण में न ईंदा आहिनि। अॻिते भगवान चवनि था त हे अर्जुन, हिन देह में ही जीवात्मा मुंहिंजो ही सनातन अंश आहे। हिन शरीर में असां जेके आहियूं, यानी असां जेके आत्मा आहियूं, असां भगवान जो अंश आहियूं। अंश चइबो आहे उन जो ई हिस्सो आहियूं। जहिड़ी तरह असां मकान में रहंदा आहियूं त मकान असां न आहियूं। जंहिं मकान में असां रहंदा आहियूं उहो असांजे शरीर जे रहण जो निवास आहे, उनखे मकान चवंदा आहियूं। त अहिड़ी तरह सां हे जेको शरीर आहे, इहो शरीर बि असां न आहियूं। हिन जीव आत्मा जे रहण जो जेको निवास आहे उनखे शरीर चवंदा आहियूं। चओ हरे राम। समझ रहे हो अक्की? मिष्टी भी समझ रही है? हाँ, जैसे जिस घर में हम रहते हैं वो मकान हम थोड़ी ना है, वो हमारे रहने का मकान है ना, रेसिडेंस है, हाउस है। उसी तरह से आत्मा के रहने का निवास ये शरीर है। ये सब नाम हैं अलग अलग, संदीप मास्टर, संदीप मामा, आजाद, अमन चावला, लेकिन ये तो काम चलाने के लिए हैं। हम वो नहीं जो दिख रहे हैं, हम वो हैं जो नहीं दिख रहे। तो हम वो हैं, भगवान के टुकड़े हैं, भगवान के अंश हैं, भगवान के हिस्से हैं। क्यों? क्योंकि भगवान खुद कहते हैं। क्या कहते हैं? भगवान कहते हैं कि इस शरीर में जीवात्मा मेरा ही सनातन अंश है। हिन शरीर में ही जीवात्मा मुंहिंजो ही सनातन अंश आहे। चओ भाई, एव जीवो मम अंशः, एव जीवो मम अंशः, एव जीवो मम अंशः, एव जीवो मम अंशः। भगवान था चवन। रामायण में छा था चवन राम जी? रामायण में रघुनाथ भगवान चवन था, ईश्वर अंश जीव अविनाशी, ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुख राशि, चेतन सहज चेतन अमल, चेतन अमल सहज सुख राशि, सहज सुख राशि। राम जी चवन था ईश्वर अंश जीव अविनाशी। तो असां सभु उन्हनि जो अंश आहियूं, अविनाशी आहियूं। भगवान सां असांजो तार जुड़ियल आहे, कनेक्शन भगवान सां जुड़ियल आहे। शरीर जो कनेक्शन संसार सां जुड़ियल आहे। शरीर ऐं संसार ॿई न बचंदा, ऐं आत्मा ऐं परमात्मा ॿई अमर। असां उहे आहियूं भगवान जो अंश, हा न। असां मरण वारा न आहियूं। छाजे करे भउ थींदो आहे? शरीर सम्झी वेठा आहियूं पाण खे। जॾहिं पतो पइजी वेंदो, यानी अनुभव थी वेंदो, त भउ ख़त्म थी वेंदो। हरे राम, हे हरे। तहिड़ी तरह सां सतगुरु भी चवन था पिया गुरु ग्रंथ साहिब में, मन तू ज्योत स्वरूप है, मन तू ज्योत स्वरूप है, अपना मूल पछाण, अपना मूल पछाण, हर जी तेरे नाल है, हर जी तेरे नाल है, गुरमति रंग मान, गुरमति रंग मान। चवंता हे मन तू ज्योत स्वरूप आ। ये शरीर हाड़ मास जो इहो न आहे, इहो त हिन आत्मा जा कपिड़ा आहिनि, मकान आहे। जहिड़ी तरह सां मकान कपिड़ा माण्हू बदिले छॾींदो आहे,
त अहिड़ी तरह सां हीअ आत्मा भी शरीर रूपी मकान चो या वस्त्र चो कई बार अनगिनत बार बदले चुकी आहे। असांखे यादि ई कोन्हे त जंहिं मकान में असां रहूं था असां थोड़ी न मकान थी वेंदासीं, वो तो असांजे रहण जी जॻह आहे। त अहिड़ी तरह सां आत्मा असांजी जेकी हिन शरीर में वेठी आहे त उहा थोड़ी शरीर थी वेंदी, शरीर त उनजे रहण जी जॻह आहे। हाणे इहा ॻाल्हि असांखे भाई सम्झ में अचणु खपे, लेकिन बुद्धीअ जे सतह सां, हा न भाई, कोई कठिनता त आहे कोन सम्झण में। बाक़ी अनुभव जॾहिं थिए, अनुभव कॾहिं थींदो? चवनि था सोई जान है, उनखे ई अनुभव थींदो। कंहिंखे? जंहिं देह जनाई, जंहिंखे भगवान अनुभव कराईंदा। यानी उनजे लाइ भक्ति करणी पवंदी। त भगवान आत्म ज्ञान पंहिंजे भक्त खे ॾेई छॾींदा आहिनि। गीता में हिकु जॻह ते भगवान चयो आहे, तंहिंजे करे यादि रखो, सोई जान है जंहिं देह जनाई, सोई जान है जिन देह जनाई, जानत तुम्हें, जानत तुम्हें, तुम्हें होए जाई, तुम्हें होए जाई। चवनि था उहो ई सम्झंदो, उहो ई आत्म ज्ञान पाईंदो जंहिंखे प्रभु तव्हां ॾींदव ऐं जंहिंखे मिलंदो। जानत तुम्हें, जंहिं तव्हांखे सम्झो, तुम्हें होए जाई। इहो अहिड़ो ज्ञान आहे कि भगवान ई करे छॾींदो। अहंकार छा जो आहे? शरीर जो, मां ऐं मुंहिंजो, इहा माया आहे, इहा पोइ ख़तमु थी वेंदी, इहा न रहंदी। पोइ चओ जय श्री कृष्ण। जानत तुम्हें, तुम्हें होए जाए। भगवान चवनि था, हे अर्जुन, ही जीवात्मा मुंहिंजो ई सनातन अंश आहे। उहो हिन टिनि गुणनि वारी माया में लॻल मन सूधो पंज इंद्रियनि खे छिकींदो आहे। टिनि गुणनि वारी सते रजे तमी गुण वारी माया जेकी आहे, उनमें पंज इंद्रियूं लॻल आहिनि। ज्ञान इंद्रियूं, चओ हरे राम। कहिड़ियूं? अखियूं, नक, त्वचा, कन ऐं ज़बान। ये पंज आहिनि ज्ञान इंद्रियूं। इन्हनि खे माध्यम ठाहे करे हे मन जेको आहे सुख भोगींदो आहे, हा न? चओ हरे राम। हे जीवात्मा पाण खे शरीर सम्झी वेठो आहे। इन धोखे में असांजे संसार जा सुख ॾाढा सुठा था लॻनि, जबकि इन्हनि में कुझु बि कोन्हे। ऐं जॾहिं अनुभव थींदो आत्मा जो, त उहो परम आनंद जेको आहे। हाणे ॿुधायो, हे बि कोई सुख आहिनि? कुझु ॾींहंनि जो जीवन, वरी मरी वञे माण्हू, वरी मरी वञण खां पहिरियों बि बुढ़ापा, वृद्धावस्था। अरे उनखे त छॾियो, बचपन खां बीमारियूं रोग गॾु था हलनि। ॿुधायो ये कहिड़ो सुख आहे? वरी एतिरे ते गाॾी रुके नथी, मन जा त 1000 रोग आहिनि। हाँ, शरीर लाइ जीअं सर्दी गर्मी आहे, त अहिड़ी तरह सां मन जे लाइ सुख दुख मान अपमान हर्ष शोग। ये केॾी मुसीबतियूं आहे, काथे सुख? पर आत्मिक स्वरूप जॾहिं पतो पवंदो आहे, त उते रोग शोक जरा मरा व्याधि उपाधि ये छह ख़तम थी वेंदा आहिनि। न मन जा दुख हूंदा आहिनि, न तन जा दुख हूंदा आहिनि, न बुढ़ापो हूंदो आहे, न मृत्यु हूंदी आहे। छा हूंदो आहे? आनंद ही आनंद। तॾहिं त भजन ॻाईंदा आहियूं न भाई, आनंद ही आनंद बरस रहा, बस बी लाइन बंद थी वही। आनंद ही आनंद बरस रहा, आनंद ही आनंद बरस रहा। मांजी लाइन छो था चओ? तव्हां बी लाइन चओ न पंहिंजी। तुम्हारे चरणों में, हाँ, भगवान जे चरणनि में, भगवान जे गोद में, भगवान जे भक्तीअ में ही आनंद आहे। सभिनि ॿुधो आहे, सभु हिक ॿिए खे चवंदा आहिनि, पर आनंद माणींदो कोई कोई आहे। त जीवात्मा जेकी आहे न, ये टिनि गुणनि सां माया में लॻल मन सूदो पंजनि इंद्रियनि खे छिकींदी आहे। जीअं हवा ख़ुशबूअ वारे स्थान सां ख़ुशबूअ खे खणी वेंदी आहे। आहा, काथों हवा आई आहे, ॾाढी ख़ुशबूअ वारी आहे, मतिलबु बाग़ बगीचे में आई आहे, गुलनि जी ख़ुशबू पाण सां गॾु खणंदी आई आहे।
त अहिड़ी तरह सां देह जो स्वामी जीवात्मा भी जंहिं पहिरें शरीर खे त्यागींदो आहे, तंहिंखां हिननि इंद्रनि खे खणी जंहिं शरीर खे प्राप्त थींदो आहे तंहिं में वेंदो आहे ऐं उन शरीर में ही जीवात्मा इंद्रनि जे सहारे ई विषयनि जा भोग कंदो आहे। चओ हरे राम। भाई मन जे रूप सां इंद्रनि खे माध्यम ठाहे करे हे असांजो जेको जीवात्मा संसार जा सुख वठंदो आहे, कीअं वठंदो आहे? अखियुनि सां नज़ारा ॾिसंदो आहे, कननि सां शब्द ॿुधंदो आहे, कई तरह जा। पोइ तव्हां फिल्मी गीत ॿुधो या ॿिया कोई ॿुधो, जेके बि ॿुधो, शास्त्रीय संगीत ॿुधो, जेको बि, हा न। ज़बान सां ॻाल्हाइण जा सवाद अलॻि ऐं खाइण जा सवाद अलॻि, ॻाल्हाइण जा सवाद अलॻि, निंदा करण जा सवाद अलॻि, मर्जी तव्हांजी जेको बि कयो। त इन तरह सां हे जीवात्मा मन जे द्वारा इंद्रनि खे माध्यम ठाहे करे संसार जा सुख वठंदो आहे। चओ हरे राम। त जीअं हवा गुलनि जी खुशबू खणी ईंदी आहे, त अहिड़ी तरह सां हे जीवात्मा जॾहिं कुझु शरीर छॾींदी आहे न, त उहो सुभाउ गॾु खणी वेंदी आहे, मन ऐं इंद्रियूं गॾु खणी वेंदी आहे। और नज़र न ईंदा आहिनि कि माण्हू मरियो त कोई नक कन कटे न खणी वेंदी आत्मा हुनजो, यानी उनजो सुभाउ गॾु खणी वेंदी आहे। उहो ई मन ऐं इंद्रियुनि खे गॾु खणी वञणु आहे। सम्झो था न? पिछले जन्म में जेको असांजो सुभाउ हूंदो आहे न, जन्म जात, हिन जन्म में असां उहो धारण कंदा आहियूं, उहो सुभाउ अची वेंदो आहे। अहिड़ी तरह सां पिछले जन्म जो कोई शांत पुरुष हुयो, शांत आत्मा हुयो, उहो स्त्री हुजे चाहे पुरुष, कोई बि ॾाढो सुठो गुणनि वारो हुयो, त जन्म वठंदे उहो शांत प्रकृतिअ जो हूंदो आहे। और पिछले जन्म जो ॾाढो घुमक्कड़ हुयो, बदमाश हो, घुमण फिरण वारो हो, मस्ती करण वारो, त हिन जन्म में जन्म वठंदो त उहो ई हथ पेर ॾेखारींदो हुओ। चओ हरे कृष्ण। इहो त तव्हां अखियुनि सां अनुभव कयो हूंदो ॾिसी करे, हा न। श्री कृष्ण गोविंद। त सुभाउ असांजो गॾु हलंदो आहे साथ संगत जी, यादि रखिजो। श्री कृष्ण गोविंद। हरे